नाज़रीन, बदकिस्मती सां अहिड़नि माण्हुनि सां राब्तो रहियो जन मूंखे आपघाती बमबार बनाए छॾियो। अदीला बलोच चयो त मां माण्हुनि जी जान बचाइण वारे शोबे सां लाॻापियल हुअसि। मूं पंहिंजी शुरूआती तालीम तुर्बत मां हासिल कई। मूं नर्सिंग जो कोर्स कोयटा मां कयो आहे। मूंखे कुझु माण्हुनि वर्गलायो त मां आपघाती हमला करियां। अदीला बलोच ॿुधायो त बलोचिस्तान में दहशतगर्द औरतुनि खे आपघाती हमलनि जे लाइ इस्तेमाल कंदा आहिनि। उहे माण्हू ब्लैकमेल करे वठी वेंदा आहिनि। मां बलोचिस्तान हुकूमत जे करे दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खां बची वियसि। बदकिस्मती सां अहिड़नि माण्हुनि सां राब्तो रहियो जन मूंखे आपघाती बमबार बनाए छॾियो। हिन अवाम खे नसीहत कंदे चयो त केर बि उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हियुनि में न अचे। हिननि मूंखे एतिरो वर्गलायो जो मां आपघाती हमला करण जे लाइ तयारु थी वियसि। हिन चयो त मां बलोचिस्तान हुकूमत जी थोराइती आहियां, जंहिं जे करे मां ज़िंदा आहियां। उन मौक़े ते अदीला बलोच जी वालदा चयो त दहशतगर्द असांजी मजबूरी मां फ़ाइदो खणंदा आहिनि। औरतुनि खे दहशतगर्द पंहिंजे मक़सदनि लाइ इस्तेमाल कंदा आहिनि। रब ॼाणे थो असां कहिड़नि मुश्किल हालतनि में वक़्तु गुज़ारियो। मां धीउ जे गुम थियण खां पोइ हिकु ॾींहुं मुसीबत में गुज़ारियो। अदीला बलोच जे वालिद चयो त मां बैंक मुलाज़िम आहियां, कराची में नौकरी कंदो आहियां। पंहिंजी पघार मां घर जो ख़र्च ऐं ॿारनि खे तालीम ॾियारींदो आहियां। जबलनि ते वेठल माण्हुनि खे चवां थो त अव्हां कहिड़ा बलोच आहियो। हिकु बलोच जी धीउ खे वर्गलाए वठी वियो। अदीला बलोच जे वालिद चयो त मुंहिंजी धीउ होशियारु हुई, उन खे मूं तालीम ॾियारी हुई। असांजी सुठी दुनिया हुई जंहिं में असां ख़ुशि हुआसीं। हिन चयो त वालिदैन पंहिंजनि ॿारनि खे मसरूफ़त ते नज़र रखनि। कराची में हुअसि त ख़बर पई त मुंहिंजी धीउ गुम थी वई आहे। बलोचिस्तान हुकूमत वक़्त ते कार्रवाई करे मुंहिंजी धीउ खे बाज़ियाब करायो वञे।